बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल अहमद जो। इनके सब्सक्राइब करियो ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दबायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। ऐं हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जूं तकरीरूं ऐं इस्लामी वीडियो ऐं मौलूद शरीफ़ ऐं नात शरीफ़ मिलंदा रहंदा। वनुअमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारी जमात संगोरी, मुसलमान भाईरों, अजीज़ों, दोस्तों,
अॼु हिन ॻोठ फ़क़ीर जे खुईअ में मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रौनक भरी महफ़िल मुनाक़िद थी आहे, जंहिंमें अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। इंशाअल्लाह अज़ीज़ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मीलाद शरीफ जो ज़िक्र ऐं सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सीरत जो तज़किरो अवां जमात जे आॾो बयान कयो वेंदो। दुआ कजो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच जे बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तवां असां सभिनी खे अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आयत सगोरी जी माना आउं तव्हां खे बाद में थो ॿुधायां, पर अव्वल तव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ कयां त अल्लाह पाक जो एहसान आहे जो रब करीम तव्हां असां खे उहो दीन नसीब फरमायो आहे जेको दीन अल्लाह खे पसंदि आहे। अवां सोचींदो त शायदि के ॿिया दीन बि आहिनि, बिल्कुलु आहिनि। यहूदियत बि हिकिड़ो दीन आहे, नसरा इहो बि हिकिड़ो दीन आहे, सिख मज़हब इहो बि हिकिड़ो दीन आहे, हिंदू मज़हब इहो बि हिकिड़ो दीन आहे, मजूसी इहो बि हिकिड़ो दीन आहे, आतश परस्त इहो बि हिकिड़ो दीन आहे, बुद्ध मज़हब इहो बि हिकिड़ो दीन आहे। अला हाज़ल क़ियास दुनिया में ॿिया बि घणा ई दीन आहिनि, पर तव्हां ई असांजो दीन जंहिंजो नालो आहे इस्लाम, इहो अल्लाह पाक जो पसंदीदा दीन आहे ऐं रब करीम जल्ल जलालू अमन वालू असांखे इहो ॾिनो आहे। बाक़ी ॿिया सभई दीन माण्हुनि जा हथरादू ठहियल आहिनि। इस्लाम खां सवाइ जेके बि दीन आहिनि उहे माण्हुनि जा ठहियल आहिनि। कंहिंजो क्रिश्चन मज़हब ठाहियो, कंहिंजो बुद्ध मज़हब वारे मज़हब ठाहियो, कंहिंजो गुरु नानक मज़हब ठाहियो, कंहिंजो कंहिं ठाहियो, कंहिंजो कंहिं ठाहियो। उहे पाण खे माण्हुनि खे ठाहे ॾिनो, पंहिंजा मुरीद बनायो, माण्हुनि उन ते अमल कयो। लेकिन असांजो दीन, असांजो रसूलुल्लाह अल्लाह जो नबी आहे, उहो दीन रसूलुल्लाह बि कोन ठाहियो, उन दीन खे ठाहिण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। कुरान शरीफ में रब्बुल आलमीन जल्ल जलालू अमन वालू वज़ात फरमाई आहे, उहा तव्हां खे मां ॿुधायां ऐं पोइ अॻिते हली मां पंहिंजो जेको मुद्दा मक़सूद आहे सो तव्हां जे आॾो बयान कंदुसि त जीअं तव्हां खे दिमाग़ में ॻाल्हि वेहे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ऐं अक़ीदत सां बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ी सल्लल्लाहु अलैहि या माशाअल्लाह जमात परो के खां घणी आहे साहब, तव्हां भला मथे न वेठो।
परो के खां घणी आहे पर पर खां सुस्त घणी आहे। पर दुरूद ॾाढे पे पढ़ियूं हेल पढ़नि ई कोन था। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वमन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल खासिरीन। अल्लाह ताला फरमाए तो जेको भी शख्स इस्लाम खां सवा ॿियो दीन क़बूल कंदो फलन युक़बल मिन्हु, वो ॿियो दीन इस्लाम खां सवा ॿियो दीन फलन युक़बल मिन्हु, उनखां हरगिज़ अल्लाह क़बूल कोन कंदो। वहुव फिल आखिरति मिनल खासिरीन, ऐं ॿियो दीन क़बूल करण वारो माण्हू क़यामत जे ॾिहाड़े टोटे ऐं घाटे ऐं नुक़सान में हूंदो। जेकॾहिं कंहिंखे खटणो आहे, जेकॾहिं कंहिंखे कामयाबी हासिल करणी आहे, जेकॾहिं कंहिंखे अल्लाह खे राज़ी करणो आहे त पोइ दीन इस्लाम क़बूल करणो पवंदो। वरी ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात वटे क़बूल पयल दीन इस्लाम आहे। इन्हीअ जे करे जो उन इस्लाम के दीन के कानूनन के उसूलन के बुनियादी तरीके सां असांजे तरफ मोकिलण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। हाणे पाण उन्ही दीन के इस्लाम के मञण जे करे पाण आहियूं मुसलमान। छा बाबा चओ? जेको मुसलमान आहे सो सभई थे केरु आहियो बाबा? इस्लाम के मञोसूं त इस्लाम जे मञण जे करे पाण थियासूं मुसलमान। ये अल्लाह ताला जी वॾी मेहरबानी आहे जो अल्लाह सही तव्हां असांखे उहो दीन ॾिनो जेको अल्लाह सी पाण पंहिंजे हबीब खे ॾेई रवानो कयो ऐं महबूब करीम तव्हां असांखे अची पहुचायो। उन्ही दीन खे क़बूल करण जे करे पाण थियासीं मुसलमान। उन मुसलमाननि जे इमामनि मां, मुसलमाननि जे अॻवाननि मां, मुसलमाननि जे पेशवावनि मां हिकिड़ो बुजुर्ग आहे जंहिंजो नालो आहे हज़रत इमाम अहमद बिन हंबल। छा आहे नालो बाबा? अहमद गूंगा हो छा? अगारो साईं गुला नबी फरमाए साईं मुफ्ती साहब परे खां आयो आहे। तव्हां चवंदो हीअ शाहपुर जाकर बीठी आहे, परे खां कीअं आयो आहे? पर वो साईं मोहम्मद सूमर के ख़बर आहे मां काथों हलियो आहे। हिते हाल इहो आहे जो गूंगन वारो कमु लॻो पियो आहे। 15 मिंट तकीर करे दुआ घुरंदुसि जे न ॻाल्हाईंदो त पोइ कुझु न कुझु ॻाल्हाए मां पींदुसि। इमाम अहमद बिन हंबल, सभई चो इमाम अहमद बिन हंबल। 4 इमाम फिक्र जा, इमाम आजम अबू हनीफा, इमाम शाफई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल। पाण सुन्नी मुसलमान हनफी आहियूं। इमाम अबू हनीफे जा पोइ लॻा आहियूं, पर इमाम शाफई भी हक़ ते आ, इमाम मालिक भी हक़ ते आ, इमाम अहमद बिन हंबल भी हक़ ते आ। 4 इमाम
मशहूरा फिक़्ह जा इमाम आहिनि उन्हनि मज़ा जेको चौथो इमाम आहे यानी इमाम अहमद बिन हंबल इनमा तवा अंदाजो लगायो त केॾे शान वारो आहे हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्ही हंबली मज़हब जो आहे जेको तव्हांजो असांजो मुर्शिद आहे ऐं असां हुन जे तरीक़त वारे सिलसिले में शामिल आहियो हज़रत रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु जमात के फरमाईंदा हा बाबा यारह कुल पढ़ी उहे पीरान पीर जे रूह के बख्शे वो कादरी सिलसिले जे निस्बत सां चार तस्बीह ज़िक्र जो ला इलाहा इल्लल्लाह 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 अल्लाह अल्लाह ऐं आखिरी हू ये चारई तस्बीह ज़िक्र जो कयो पर अॻ में पीरान पीर जे रूह के कुल बख्शो वो अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हनफी नाहे हंबली आहे उन इमाम अहमद बिन हंबल जो इंतकाल थियो दुनिया में वफात करेगा वडो वली हो कुछ अरसे का बाद में एकड़े बे अल्लाह जे वली हजरत इमाम अहमद बिन हंबल के ख्वाब में ॾिठो ख्वाब में ॾिसी चवण लॻो ओ इमाम चे जीअंदा चे अवां दुनिया में हूंदा हुयो असां तव्हां सां दुनिया में कचारियूं कंदासीं अवां खां मसइला पुछंदासीं अवां असांजो मसइलो हल कंदा हुयो पर हाणे तव्हां असां खां जुदा थी विया आहियो अवां आलम बरज़ख में उन जहान ॾे पहुची विया हो पर अॼु तव्हां सां मुलाकात थी आहे तव्हांजी ख्वाब में ज़ियारत थी आहे अॼु त तव्हां हिकिड़ो मसइलो मूंखे भला ॿुधाए छॾियो इमाम साहब कब्र शरीफ में आ छो तो वफात करे वियो वो वली शख्स जेरो आ वो पुछेस थो अदा केड़ो मसइलो आ जैसे ॾियो वो ख़बर वफात का पो तव्हां जो कब्र में केड़ो हाल आ तव्हां गुज़ारे जो विया आहियो तो गुज़ारे वञण खां पो तव्हां आहियो कब्र में हाणे कब्र में तव्हां जो केड़ो हाल आ इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था दा शुक्र जो कलमो पढ़ियो से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह पाक असांजे पैगंबर करीम बिनी जान जो सरदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलियो उन महबूब जे सदके कब्र नाहे या कब्र बि मुंहिंजे लाइ जन्नत जो घर लॻो पियो आहे शुक्र थो जो यहूदी कोन थियासे शुक्र थो जो नसारा कोन थियासे शुक्र थो जो हिंदू कोन थियासे शुक्र थो जो सिख कोन थियासे शुक्र थो जो असां ॿिया मज़हब कोन वरता कब्र में वञण खां पोइ ख़बर पइजी वई आहे त मुहम्मद मुस्तफ़ा जेको दीन आंदो हो उहो सचा ऐं असांखे अल्लाह ताला नसीब फरमाए मुस्तफ़ा करीम खे मोकिले अल्लाह ताला जहान ते एहसान फरमाए छॾियो हजरत भिटाई साहब चवंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा खरीदार हीरे ऐं माणिक जी साल कलहदा सार जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ असां ई तव्हांखे कदुर कोन्हे को उन इमाम साहब खे कदुर आहे जो कब्र में बि ॿुधाए थो पियो लख एहसान रब करीम जा जो आमना जो लालो आयो न त ॾाढा ॾुखिया थियूं हा इन पैगंबर जे अचण सां अल्लाह ताला सां ते कर्म फरमाए छॾिया ही अॼोको ॾिहाड़ो अवां ॻोठ वारनि गॾिजी
हाजी मोहम्मद सूमर सां जेको तहां हिते जलसे में शरीक थिया आहियो उन महबूब करीम जे मीलाद जे खुशीअ में शरीक थिया आहियो। तव्हांजो ख्याल आहे त अल्लाह पाक असांखे सुहिणो नबी ॾिनो, अल्लाह पाक असांखे कुफ्र खां, शिरक खां, बिदअत खां, बेयाइन खां, किननि कमनि खां, हर किने मज़हब ऐं किने अक़ीदे खां बचाए असांखे ख़ुदा ताला दीन इस्लाम नसीब फरमायो आहे। इहा एॾी वॾी नेमत आहे जो इन नेमत जे मिलण ते जेकॾहिं सारो जहान खपाए कुर्बान कजे तब इहो सस्तो आहे, अञा इहो दीन महांगो आहे। अॼु इहे छा आहे जो मीलादुन नबी जी ख़ुशी आहे। ॾाढे जो छा आहे मीलादुन नबी। मीलादुन नबी छा आहे? मीलादुन नबी, मीलाद आहे छा? मीलाद विलादत मां वरतल आहे। विलादत त सम्झो था न, ॿार ॼाओ आहे, ॼमंदो आहे, ॿार जी विलादत थी आहे। ऐं सिंधी में बि चवंदा हो फलाणो वलद फलाणे जो, वलद माना पुट, त वलद मीलाद मौलूद विलादत इन सभिनि जी माना आहे जंहिंमें ॼमण जो ज़िक्र हुजे। मीलाद उन महफ़िल खे चइबो आहे जंहिं महफ़िल में मुंहिंजे नबीअ जे ॼमण जो ज़िक्र कयो वञे। मौलूदन के अगारो न वीचारे मौलूद पे पढ़ियो दरवेश, सो मौलूद के मौलूद भी तॾहिं चइबो आहे जो उन में नबी जे ॼमण जो ज़िक्र हूंदो आहे। मिसाल जीअं असांजे सिंध जो हिकिड़ो पुराणो शाइर आहे, उहो चवे थो अॼु ॼाम मुहम्मद ॼायो आ, अॼु ॼाम मुहम्मद ॼायो आ, सखी शाह अरब मझे आयो आ, अॼु ॼाम मुहम्मद। शहर मरे मंझे शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बादियूं। शहर मरे मंझे शादियूं थियूं, वाह वाह मुबारक बादियूं। सारे आलम ते इमदादूं थियूं, सारे आलम ते इमदादूं थियूं। मौला मीहु रहम जो वसायो आ, अॼु ॼाम मुहम्मद। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे इहो अथव मीलाद जंहिंमें नबी करीम जे ॼमण जो ज़िक्र हुजे त महबूब कीअं दुनिया ते आया, कहिड़े नमूने सां महबूब खां अॻु में जहान फना हो, अॻु में सॼो जहान फिटो पियो हो, अॻु में सॼो जहान कुफ्र में, शिरक में, बिदअत में, बेहयाईअ में, ज़िना में, व्याज में, हर बुराईअ में हुयो। पर अल्लाह जे हबीब करीम आया, ईअं अल्लाह महिरबानी कई जीअं न सावणी जी मौसम में वॾ फुड़ो मींहुं वसंदो आहे ऐं सॼो जहान जल थल थर भरे छॾींदो आहे, का जाइ न रहंदी आहे। ईअं आमना जो लाल आयो, रहमत जो वॾ फुड़ो मींहुं वसाए छॾे। अञा बि ख़ुशी न कयूं। मां तव्हां खां पुछां थो, अञा बि ख़ुशी न कयूं? हाँ? अञा बि ख़ुशी न कयूं? ओ मुल्ला सुधुर 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 कुछ सुधुर। रोज तो फतवाऊं जी नाजायज़ा, बिदअत, हरामा, हिया हुआ, तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? वो पंजाबी ज़ुबान में चवंदा ख़र्चा साडा नखरे लोकां दे।
खर्च कन हिकड़ा, खफो कन हिकड़ा, शामियाना लगाइन हिकड़ा, बत्तियों लगाइन हिकड़ा, उर्स कन हिकड़ा, भत पचाइन हिकड़ा, खल्क जी खिदमत कन हिकड़ा, जेब मां पैसा खर्च कन हिकड़ा, हे वरी घर वेठ वेठो सड़े। तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? मुर्सी कर, मां तुंहिंजी मुर्सी खे मञा, कने ॾे फतवा त हे जेका बेनज़ीर जो ॾिहाड़ो था मल्हाइनि सो हराम आहे, भुट्टे जो ॾींहुं था मल्हाइनि सो हराम आहे, ॾे फतवा ॾिसां तुंहिंजी मुर्सी खे। कने ॾे फतवा त काइदे आज़म जो ॾिहाड़ो मल्हाइणु हराम आहे, लियाकत अली खान जो ॾिहाड़ो मल्हाइणु हराम आहे, ॾे फतवा इक़बाल जो ॾिहाड़ो मल्हाइणु हराम आहे। मां मञा न तोखे त तूं मुवहिद आहे, अहिड़ा मोचड़ा खाए जो तुंहिंजा ज़ीपट मोजादा ॿोॿी में बि धोबा वञी वञी। बाक़ी रसूलुल्लाह जे मथां भॻो बीठो आहे, जाइज़ कोन्हे, जाइज़ कोन्हे, हराम आहे, नाजाइज़ आहे। मां चवां थो सुधरी वञ, या अॻो पो कलमे तां हथ खण। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे सदके कलमो तो नसीब थियो थी न। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत हजरत मौलाना शाह अहमद रजा खान हिकड़ो शेर चयो आहे, लखन जो शेर आहे। फरमाए थो, और तुम पर मेरे आका की इनायत न सही, मुझे नबी जी तो ते बी मेहरबानी नथो मञे न त न मञ। और तुम पर मेरे आका की इनायत न सही, तो ते नबी करीम जी इनायत ना है ना, न मञ ठयो, ठीक है न मञ। और तुम पर मेरे आका की इनायत न सही, नजदिया कलमा पढ़ाने का भी एहसान गया, कलमा पढ़ाने का भी एहसान गया। जेकॾहिं ॿी तोखे नेमत नसीब न आहे, नथो मञी त भले न मञ, पर कम अज़ कम एतिरो त मञ त मुस्तफ़ा करीम असांखे कलमो त पढ़ायो। मुझा दोस्त अज़ीज़, इन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन एहसान के सजो जहान बयान करे नथो खुटाए सके। अल्लाह पाक जल जलालु अमन वालो असा के महबूब ॾेई असा जे मथां एहसान फरमायो आहे। मां पंहिंजे तरफा कोन थो चवां, मूं जेका आयत पढ़ी उन जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह ताला फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, बेशक अल्लाह तबारक व तआला ईमान वारन जे मथां एहसान फरमायो। केड़ो एहसान फरमायई? इज़ बास फीहिम रसूला, अल्लाह ताला फरमाए तो मां मोमिनन ते एहसान ही कयो आ, जो वॾो शान वारो रसूल मां मोमिनन खे ॾिनो आ। मोमिनन खे तमाम वॾे शान वारो रसूल मां अल्लाह ताला ॾिनो आ। अल्लाह ताला फरमाए तो रसूल जो ॾियणु इहो मुंहिंजो तव्हां ते एहसान आ। अरबी ॿोली में हिकिड़ो पहाको आ, अल इंसान अबीदुल एहसान, अल इंसान अबीदुल एहसान। इंसान थोरे जो नौकर हूंदो आ, थोरे करण वारे जो गुलाम हूंदो आ। जंहिंखे न हिकिड़ो दफ़ो नौकरी तो वठी ॾिनी हूंदी, वो सॼी ज़िंदगी तुंहिंजा थोरा ॻाईंदो, अदा तुंहिंजी महिरबानी तो मूंखे बचड़नि मौजनि खे रोज़ी ॾेई छॾी। जंहिं तोखे स्कूल ॾिनो हूंदो, सॼी ज़िंदगी उनजा शुक्रिया बजा कंदे। जंहिं तोखे रोड ॾिनो हूंदो, सॼी ज़िंदगी उनजा शुक्रिया बजा कंदे। ॾुखी मुसीबत जे टाइम में तोते कर्ज़ हूंदो, तोखे 5000 रुपया ॾिना हूंदई, अदा वञी बचन जो गुज़र कर, पोइ जॾहिं अलाह ॾेई त मूंखे मोटाए ॾिजां, त सॼी ज़िंदगी तूं उनजो थोरो न लाहे सघंदे।
बशर्ते शर्त हुजे गुणन वारो, बेगुणे के थोरो केतरो भी करो न के यादी गुण होंदो आ। एहसान केर याद कंदो आ जो गुणन वारो, सभई चओ जेते गुणन वारो होंदो वो तुझो एहसान जो शुमार कंदो। बेगुणे मानू के सजी जिंदगी पियो खाराए पियो खाईंदो, टुकुर बंद कर चक हणंदी, तुझो आंगुरियूं खाई वींदो, इन्ही के जवाब बेगुणो। अल्लाह जे महबूब करीम जा असां ते करम हिकिड़ो ॿियो करम तोखे ॿुधायां। अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मुझा प्यारा नबी, मां अल्लाह तबारक व तआला तोखे सभिनी जहानन वारन जे लाइ रहम करण जे लाइ मोकिलियो आहे त तूं वञी सारे जहान वारन जे मथां रहम फरमाए। इमाम फखरुद्दीन राज़ी हिकिड़ो अहले सुन्नत अल जमा जो वॾो आलिम आहे, उन तफ़सीर लिखियो आहे तफ़सीर कबीर जे नाले सां, 30 जिल्द तफ़सीर आहे। चओ सुभान अल्लाह। तमामु वॾो तफ़सीर आहे, असांजी लाइब्रेरी में आहे। उन्ही में इन आयत जे हेठां बुजुर्ग लिखे थो, अबा यो पो ॻाल्हाइजां लाउड, ओ सोना यो पो ॻाल्हाइजां, हलो बंद करीस, यो ठहे थो ॾिसणो वाइसणो सोहणो सोभतो को सॾई थो छा ॿार वञेसि। हिते ॿुध, इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अल्लाह ताला चवे थो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, असां तोखे सभिनी जहानन जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे, रहम करण लाइ मोकिलियो आहे। त नबी करीम अलैहिस्सलाम सभिनी ते रहम थो करे। हाणे इमाम फखरुद्दीन राज़ी थो चए त हिन मुल्क में त हिंदू भी आहिनि, हिन मुल्क में काफर भी आहिनि, हिन मुल्क में नसारा भी आहिनि, हिन मुल्क में मुशरिक भी आहिनि, हिन मुल्क में ईसाई भी आहिनि, हिन मुल्क में कादियानी भी आहिनि, हिन मुल्क में बदमज़हब भी आहिनि। उन्हनि ते नबी कीअं थो रहम करे? इमाम फखरुद्दीन राज़ी फरमाए थो त इन्हनि जे मथां भी मुस्तफ़ा जी रहमत आहे। कीअं रहमत आहे? इमाम फखरुद्दीन राज़ी फरमाए थो, अल्लाह ताला जॾहिं अॻियनि क़ौमुनि ते गुनाहनि जे करे, ज़िना जे करे, चोरीअ जे करे, शराब जे करे, व्याज खाइण जे करे, कूड़ ॻाल्हाइण जे करे, तोड़ में ठगी ठुगी करण जे करे नाराज़ थी पवंदो हो त रब्बुल आलमीन फरमाईंदो हो, कूनू किरदतन ख़ासिईन, भोला बांदर बणिजी वञो। माण्हू रात जो सुम्हंदा हा त इंसान हूंदा हा, ॾींहं जो उथंदा हा त हो भोला बांदर रिछ बणिजी वेंदा हा, शक्लियूं तब्दील थी वेंदियूं हुयूं। पर जॾहिं असांजो नबी रहमतल लिल आलमीन आयो, अल्लाह ताला फरमायो, मां अल्लाह जी ज़ात इन रहमत वारे मुहम्मद जे सदके काफ़रनि जी भी शक्ल कोन थो बदलायां। मुसलमाननि जी त कोन थी बदलजे, पर काफ़रनि जी भी कोन थो बदलायां। छो त रहमतल लिल आलमीन हिन जहान में रहमत वारो नबी आहे, ऐं हिन जहान में काफ़र भी रहनि था। अल्लाह ताला फरमाए थो त भली काफ़रनि खे भी मुंहिंजे मुस्तफ़ा जी रहमत मां हिस्सो मिले। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अदा मिले थो कोन थो मिले? बिल्कुलु मिले थो पियो। यहूदन खे मिले थो, नसारन खे मिले थो, काफ़रन खे मिले थो पियो। नेठि हिकिड़े दफ़े अबू जहल वारनि नबी से खे चैलेंज कई, ऐ नबी तूं रोज़ तो चवीं त तव्हांजा अलाह ग़लत आहिनि, 360 जेके ठाहिया अथव,
असांजे मज़हब खे घटि वधि थो ॻाल्हाई। पाण फरमायो हा तव्हां ग़लति आहियो, मां न सचो नबी आहियां। हुजूर खे चवण लॻा ठीकु आहे हीअं कर, तूं चओ पंहिंजे अलाह खे, चओ छा चवां? अंज़िल अलैना हिजारतम मिनस समाए अवेतना बिअज़ाबिन अलीम। ये कुरान में लिखियो पियो आहे। चओ पंहिंजे ख़ुदा खे त भली असांजे मथां अंज़िल अलैना हिजारतम मिनस समाए, भली अलाह असांजे मथां आसमान तां पत्थर लाहे, असांजे मथां बाहि मोकिले, असांजे मथां ज़मीन उलट पुलट करे अज़ाब मोकिले। तोखे मोकला चओ पंहिंजे रब खे, असीं तोखे न मञीदासूं। तूं चओ पंहिंजे रब खे त भली असांखे बर्बाद करे। ॾिसो निभागन खे कुटी पई खणे, जहिड़ी अलाह खे चैलेंज पिया करे। चओ पंहिंजे ख़ुदा खे असां ते भली पत्थर मोकिले, बाहि मोकिले, अज़ाब मोकिले। काफ़रन बस कई, अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो तो वञ वञी मुंहिंजे हबीब खे चओ मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा महबूब मां उहो रब आहियां जो निमरूद जहिड़े काफ़र खे मच्छर खां मारायां त मर्ज़ी जो मालिक आहियां। मां उहो रब आहियां जो अबरहे काफ़र जे लश्कर खे हाथनि समेत तबाह पखियुनि खां करायां त कराए सघां। मां अल्लाह ताला लूत जी क़ौम खे ज़मीन मथे खणी आसमान तां हेठि उछलायां, तबाह कयां त मूंखे परवाह कान्हे, ईअं बि करे सघां थो। हिननि निभागन खे खुटी खयो आहे, चवनि था चओ अल्लाह खे त असां ते अज़ाब नाज़िल करे, पर मां इन जे करे नाज़िल कोन थो कयां जो मूंखे लाइक़ु कोन्हे। तूं मुहम्मद वेठो आ, तुंहिंजे करे कीअं अज़ाब कयां। मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम, मां अल्लाह खे लाइक़ु ई कोन्हे जो इन्हनि ते अज़ाब कयां। व अंत फीहिम, तूं इन्हनि में मौजूद वेठो आ, तुंहिंजे हूंदे अज़ाब कीअं। मूंखे त देर कान्हे, मिंट कयां, पर जॾहिं मुंहिंजे अफ़ालनि खे ॾिसंदो आहियां त कावड़ ईंदी आहे, पर तो रहमत वारे नबी खे ॾिसंदो आहियां त कावड़ लही वेंदी आहे। जोर सां चओ सुभान अल्लाह। छेड़े छेड़े वारा भी सुभान अल्लाह चओ, बुलंद आवाज़ सां चओ। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॾिसो त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ते रहमत बणाए मोकिलियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, फ़क़ीर जे खुही वारा मुसलमानो, परे परे खां जेका जमात आई आहे, सभई मूंखे ॿुधायो, सभई ॻाल्हायो त मुंहिंजे हबीब जो थोरो आहे या न आहे? आहे न थोरो? वो थोरो गायबो आ, थोरो गायबो आ। उन थोरे जो जिक्र कबो आ, उन थोरे जो तज़किरो कबो आ, उन थोरे के लाहे न सघबो आ त गायबो आ। अदा फलाणे मुझे मथा हीअ चङाई कई आ, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। नबी करीम जी ज़ात बाबरकात हिन महीने में आया, पर असल में हिन महीने में ज़ाहिर में आया। चओ ॾाढे सभई चओ, इहे न हथ मथे खणी चओ, छा में आया? चओ ज़ाहिर में। ऐं हक़ीक़त में कॾहिं आया? हिकिड़ो सहाबी आ जंहिंजो नालो आ जाबिर, हो नबी पाक खां पुछे थो, मत वजबत लकन नबूवह, ओ मुंहिंजा सोना नबी मूंखे ॿुधाए त तव्हांखे नबूवत कॾहिं मिली? असांजे ॻोठनि में स्कूल आहिनि, किथे प्राइमरी स्कूल आ, किथे मिडिल स्कूल आ, किथे वरी हाई स्कूल भी आहिनि। उते हिकिड़ो कोर्स पढ़ायो थो वञे दीनियात जो ॿारनि खे।
ऐं ठाहिण वारो को सेड़ल छा लिखियल आहे नबी करीम खे 40 सालनि खां पोइ नबूवत मिली स्कूलनि में आहे मां उस्तादनि खे थो चवां उस्तादो तव्हां इहा दीनियात पढ़ायो पर इहो अखर जो बाबा लिखण वारे ग़लति लिखियो आहे छो त इहो अलाह जो क़ुरान त कोन्हे न इहो कंहिं लिखियो हूंदो मुल्ला मौलवी नबूवत कॾहिं मिली अॼु मां तोखे ॿुधायां बच्चनि खे उहो पढ़ाइजां साबी पे चो मता वजबत लकलबूह ओ मोजा सोना नबी तवा के नबूवत कदे खा मिलिया पान फरमायो ता कुल तो नबियन व अबी आदम लमुल जदल बैनल माय वतीन आदम अलैहिस्सलाम अजा पानी ऐं मिट्टी में पियो हो मलाइकन आदम जे जिस्म वारी मिट्टी पे अजा ॿेही अञा गारे गप में आदम हुयो त मां मोहम्मद उन खां भी अॻे नबी हुयुसि चओ त नबी करीम सॼे जहान खां नबी अव्वल आहे सबक पचायो सभिनी खां ए नौजवान तबको याद करे नंढड़ा याद कर तव्हां सां त पोढ़ा थी आसे ही सुभाणे तव्हां जा ॻोठ संभालींदा चओ त नबी करीम अलैहिस्सलाम आदम खां भी अॻु में नबी आहे कंहिंखां अॻे आदम पोइ आयो आहे मुस्तफ़ा अॻे नबी आहे हाणे इएं चइबो त नबी करीम खे आदम खां बि अॻे नबूवत हुई पर ऐलान नबी करीम 40 सालन खां पोइ कयो छा चओ ऐलान ॾाढे चओ ऐलान 40 सालन खां पोइ थियो लेकिन नबूवत मुस्तफ़ा के सॼे जहान खां आदम खां भी अव्वल मिली हुई यो अकीदो ही गलत आता नबी करीम के 40 साल खां पोइ नबूवत मिली इएं न चइबो 40 साल खां पोइ नबूवत मिली इएं न चइजो जे तो 40 साल खां पोइ ऐलान साईं कयो लेकिन आदम खां भी नबी अॻु में हुयो तो आदम खां भी आही अवल रब तोखे कयो खत्मुर रसूल पैदा कोन कयो रब तुझे मिसल सारे आलम में इंसानो नबी तुझ शान मथा ओ कुर्बान नबी होरा बार बचा जिग जानो नबी तुझ शान मथा महबूब खुदा जो आही अजब तो सा खास खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सूहे तो के लकब तुझे लाए जुड़ा बई जहान नबी तुझ शान मथा तंहिंजे करे पंहिंजो अक़ीदो आहे अहले सुन्नत जो अक़ीदो आहे क़ुरान थो ॿुधाए हदीस थी ॿुधाए दीन थो ॿुधाए इस्लाम थो ॿुधाए त मुंहिंजो मोहम्मद करीम सभिनी खां अव्वल चओ सभिनी खां मतां को सेड़ल हुजे हिते इंशाअल्लाह सेड़ल कोन ईंदो पर कॾहिं कॾहिं लिकी छपी ईंदा किथे कुंड में वेहंदा छा था चवनि तंहिंजे करे हे मां ॻाल्हि उन्ही लाइ थो कयां
सेडल हूंदो कोन पर जे हुजे त ॿुधे। चइबा मुफ्ती साहब त शेर पढ़िया, मौलूद पढ़िया, त अव्वल नबी आदम खां अव्वल कुरान त कोन पढ़ी। अचो त कुरान ॿुधायो। अल्लाह ताला फरमाए तो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लहू व बिज़ालिका व बिही उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। अल्लाह ताला फरमाए तो मुझा सोना नबी तवा चई बुधायो इन सलाती मुझी नमाज व नुसुकी मुझी कुर्बानी व महयाय मुझी जिंदगी व ममाती आई मुझी वफात लिल्लाहि रब्बिल आलमीन सब कुछ अल्लाह जे लाया। नमाज भी अल्लाह दे लाए, कुर्बानी भी अल्लाह दे लाए, मुझे दीन ईमान सब अल्लाह दे लाए, हयाती भी अल्लाह दे लाए, तो वफात भी अल्लाह दे लाए। बिज़ालिका उमिरतु मुखे अल्लाह पाक इन्ही शय जो हुक्म कयो व अना अव्वलुल मुस्लिमीन। मां मोहम्मद सारी खुदाई का, सारी कायनात का अव्वल अव्वल अल्लाह के मञण वारो आहियां। अना अव्वलुल मुस्लिमीन कुरान शरीफ आयत लिखी पई है। फकीर जे खुई जे जामे मस्जिद मां वञी कुरान खणी आ, मां तोखे आयत खोले ॾेखारिया। अल्लाह ताला फरमाए तो तू चई छॾ जहान खे त सब खां अव्वल अल्लाह के मां मञो। जिब्रील खां अव्वल, मीकाईल खां अव्वल, इसराफील खां अव्वल, इज़राईल खां अव्वल, जन्नत खां अव्वल, दोज़ख खां अव्वल, अर्श कुर्सी खां अव्वल, आदम खां अव्वल, हवा खां अव्वल, 1.25 लाख नबियन खां अव्वल, सारी कायनात पोठैया अव्वल अव्वल अल्लाह के मञण वारो मां मुहम्मद आहियां। अना अव्वलुल मुस्लिमीन। मुझा महबूब अवा माण्हुनि खे चई ॿुधायो त पहिरो पहिरो अल्लाह खे मञण वारो मां आहियां। अल्लाह जे वाद हाणे अव्वल तॾहिं हूंदो जॾहिं सभिनी खां अॻ में हुजे न सही। अचे पिछाड़ी अव्वल कीअं थियो? तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ में लिखियो पिया त नबी करीम सभिनी खां अव्वल ख़ुदा खे मञण वारो आहे। पो जेको सभिनी खां अव्वल मञण वारो आहे त पोइ बैत में हुजे, कुरान में जॾहिं आहे, पोइ शेर में हुजे, छा में भी हुजे, पर ॻाल्हि उहा कुरान वारी आहे। छो त अल्लाह जो कुरान अरबी में आहे, असां वरी तव्हांखे पंहिंजे सवली सिंधी में था सम्झायूं पिया। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या सुभान अल्लाह। थका त न आयो न? जेको थको आहे सो न ॻाल्हाए। जेको भला नाहे थको सो सुभान अल्लाह चवे। थकजो त ॿुधाइजो, ॿुधाइजो त हाणे थकजी पिया हूं त पोइ दुआ घुरां। तो न थकबो। भला मुखां पुछो त थको त नहीं? जी माना टेम भी न ॾिसां, तुंहिंजी मर्ज़ी आहे घड़ी तोखे ॾियां। हे ॻोठो पास पास आयो आहे त ॿोली खां घड़ी वठी ईंदुसि, न ॾींदुसि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
अल्लाह। मुझा दोस्तों हाणे अचो त तव्हांखे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मीलाद जो ज़िक्र करे ॿुधायां जंहिंजे लाइ पाण गॾु थिया आहियूं। सोनो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में अञा आया ही कोन हा त मुझे मुस्तफ़ा जो ज़िक्र अॻे ई हलियो पे। तव्हां चवंदो इहो कीअं? याई नाने नानी जे मुहावरे कीअं थी? आया ही कोन हा त ज़िक्र कीअं पे हलियो? हा इहो ही जो अल्लाह पाक नबियन जा रूह गॾु कया हा। 1.25 लख नबी अञा पैदा कोन थिया हा पर उन्हनि जा रूह अल्लाह गॾु कया हा। अल्लाह ताला रूहन खे तो फरमाए व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। अल्लाह ताला नबियन जा रूह गॾु कया जी अॼुकल्ह तव्हांखे हाजी मोहम्मद सूमर गॾु कयो आहे। 5000 माण्हू आयो अलाए 4000 आयो अलाए 10000 आयो तव्हां 4 5 10,000 माण्हू गॾु थिया आहियो। अल्लाह इहे सभु नबी 1.25 लख गॾु कया। अल्लाह ताला फरमाए तो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह ओ नबियो अवां जा रूह मौजूद आहिनि अञा तव्हां पैदा कोन थिया आहियो। मां तव्हांखे पैदा कंदुसि नबूवत ॾींदुसि उम्मत ॾींदुसि किताब ॾींदुसि शरीयत ॾींदुसि। अवां जॾहिं दुनिया में नबी बणिजी ईंदो सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम पोइ तव्हां नबियन खां बाद में आख़िर ज़मान नबी ईंदो। मां तव्हां सभिनी नबियन खे चवांव थो लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्नह अवां सभु नबी गॾिजी उन मुंहिंजे नबीअ ते ईमान आणिजो। कंहिंखां अल्लाह वाइदो वरितो चओ नबियन खां ॾाढे ॻाल्हायो सोना छाजो वाइदो वरितई त मुंहिंजो नबी जॾहिं अचे त हुन ते ईमान आणिजो। हाणे इहा अथव ॻाल्हि त नबी करीम आया कोन हा अञा देर सां था अचनि पिया पर हर ज़माने में उन वाइदे मुताबिक़ हर नबी पंहिंजी क़ौम खे चवंदो त मुहम्मद अचे वठो। मुहम्मद अचण वारो थव। असां नबी तव्हांखे ॿुधायूं था त उहो जॾहिं बि ईंदो तोड़े असांजे हयाती में अचे या असांजे वफ़ात खां पोइ अचे पर असां नबी तव्हांखे चयो था वञूं त जॾहिं मुस्तफ़ा अचे असां वारा मज़हब छॾे उन नबीअ जे दीन ते हलिजो। ओ न अल्लाह जे वाइदे मुताबिक़ जेको नबियन खां खुदा वरतो त हर नबी में पंहिंजे पंहिंजे ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबलीग कंदा त अचे थो अचे थो अचे थो। महबूब करीम जी अञा दुनिया में तशरीफ आवरी थी कान्हे अञा सोने नबी कदम रखिया ई कोन्हनि पर ज़िक्र अॻे ई हले पियो। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे इन्ही सिलसिले में ॿुधायां तव्हांखे अंदाज़ो थी पवे त मुंहिंजे महबूब करीम जे अचण खां अॻु में मुस्तफ़ा जो ज़िक्र हलियो पियो। सीरत जा किताब लिखनि था इस्लाम जी तारीख़ लिखे थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 400 साल अॻु घणा बाबा यानी ज़माने में हितने आया उन्ही महबूब जे अचण खां 400 साल अॻु में हिकिड़ो यमन जो बादशाह हो
जंहिंजो नालो हो तुब्बे अव्वल हमीरी। तुब्बा हुन जो नालो हो अव्वल, इन्ही जे करे जो इन्ही नाले वारा टे गुज़रिया आहिनि, तुब्बा अव्वल, तुब्बा सानी, तुब्बा सालिस। हीअ ॻाल्हि आहे तुब्बे अव्वल जी। हमीरी इन्ही जे करे जो हमीर कबीले सां हुन जो ताल्लुक हो। सुभान अल्लाह। उन तुब्बे अव्वल हमीरी बादशाह हुआ 400 साल नबी करीम का अॻु में। पंहिंजा वज़ीर घुराए चवण लॻो, अबा मुंहिंजी मर्ज़ी थी पई आहे त मां मुल्क घुमां, पंहिंजी बादशाही खां ॿाहिरां मुल्क बि घुमां। वज़ीरनि चयोसि तव्हांजी मर्ज़ी। बादशाह आयो जे तव्हांखे घुमण जो शौक़ु आहे त तयारी कयो। बादशाह चो महीनो तव्हांखे मोहलत आहे, तयारी कयो। 250 आलिम पाण सां गॾु खणंदुसि, 250 शाइर पाण सां खणंदुसि, 250 फौजी पाण सां खणंदुसि, 250 हकीम पाण सां खणंदुसि, 250 घोड़ा पाण सां खणंदुसि, 250 ऊठ पाण सां खणंदुसि, 250 हाथी पाण सां खणंदुसि। इहो लश्कर तयार करे खुर्जीनूं दुनिया जूं भरे, कपड़ा रेशमी रखी करे जंहिं बि ॻोठ में वेंदासूं उन ॻोठ जा माण्हू असांजो इस्तक़बाल कंदा। पोइ हर हिकु माण्हूअ खे मां पंहिंजे तरफ़ खां 7 सोन जूं अशरफियूं बि ॾींदुसि ऐं हिकिड़ो हिकिड़ो बख़मल जो वॻो बि सभिनी खे विरहाए ॾींदुसि। मूंसां गॾिजी हलो। वज़ीरनि तयारी कई। महीने खां पोइ सॼो लश्कर तयार थी 250 आलिम गॾु खयईं, 250 शाइर गॾु खयईं, 250 हकीम गॾु खयईं, 250 फौजी पाण सां गॾु खयईं। अहिड़े तरीक़े सां सामान सरड़ा पैसा ॾोकड़ खुर्जीनूं भरे निकितो। जंहिं बि ॻोठ में वञे माण्हू इस्तक़बाल ते अचनि, मरहबा मरहबा बादशाह आयो आहे। सभिनि खे मानी बि खाराए, सभिनि खे कपड़नि जा जोड़ा बि ॾे, सभु कंहिंखे 7 अशरफियूं सोन जूं बि ॾे। ईअं सभिनी खे ईअं मिलाईंदो विरहाईंदो, हुन ॻोठ मां हुन ॻोठ मां फिरी नेठ हिकिड़े ॾींहुं अची मके पाक में पहुतो। चओ सुभान अल्लाह। काथे पहुतो बाबा? मके शरीफ में जीअं जो आयो, हिकिड़ो माण्हू बि हिन जे इस्तक़बाल लाइ कोन आयो। पंहिंजे वज़ीर खे चई, हे छा? जिथे बि वियो आहियां त माण्हू मुंहिंजो इस्तक़बाल था कनि, मूंखे मरहबा था चवनि, मुंहिंजे आॾो था अचनि। हे के माण्हू मग़रूर आहिनि, मुंहिंजे इस्तक़बाल ते ई नथा अचनि। वज़ीर खे ख़बर हुई। वज़ीर चयो तो वटि कोन ईंदा। चई छाजे करे न ईंदा? चई हिन ॻोठ में हिकिड़ो अल्लाह जो घर आहे, काबतुल्लाह। माण्हू सॼे जहान जा उन जी ज़ियारत लाइ ईंदा आहिनि, उन काबे जो तवाफ़ बि कंदा आहिनि ऐं मके वारनि खे वेठे वेठे घर में वञी हुननि जा हथ चुमंदा आहिनि ऐं मके जे माण्हुनि खे घरनि में इनाम ॾींदा आहिनि, ख़ैरातूं ॾींदा आहिनि, नज़राना ॾींदा आहिनि। कई बादशाह तो जहिड़ा हिते ईंदा आहिनि। तंहिंजे करे मके वारा पाण मख़दूम आहिनि, ख़ादिम आहिनि। इन जे करे तुंहिंजो इस्तक़बाल बि कोन था कनि पिया, छो त तोखां ई वधीक इज़त वारा आहिनि। मके जे करे, बैतुल्लाह जे करे माण्हू उन्हनि जी घर वेठे ख़िदमत कंदा। तो जहिड़ा कई बादशाह आया, कई विया। सुभान अल्लाह। ॾाढो चओ सुभान अल्लाह। तव्हांजे हिन इलाइक़े मंझां खोड़ माण्हू हज ते विया हूंदा। मूंखे उहो ज़मानो बि यादि आहे। मां जॾहिं मदीने शरीफ़ में हुउसि, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन मदीने पाक जे सरज़मीन ते उन ज़माने में मोहम्मद ख़ान जूणे जो पाकिस्तान जो वज़ीर आज़म हो। उहो जॾहिं मस्जिद नबी में अकेलो पियो घुमे, को सलामी कोन पियो करे।
सभई जो सुभान अल्लाह। वरी ॿ-टे साल वरी मुंहिंजो वञण थियो त ॼाम सादिक अली सिंध जो वज़ीर आला हो मोहम्मद खान मोहम्मद महर साहब ऐं सादिक अली उहे उते मके मदीने शरीफ में मस्जिद नबवी में आया कहीं ॾिठुनि बि कोन त केरु थींदो आहे। हिकिड़े दफ़े वरी मूं नवाब शरीफ खे ॾिठो मुल्क जो वज़ीर आज़म हो ईअं घुमंदो पे वरितो कंहिं सलाम बि कोन कयोसि। हिकिड़ो दफ़ो वरी ॿियो भेरो मूं गुलाम मुस्तफ़ा जतोई खे ॾिठो। मां उन ज़माने में हज ते मुझा दोस्त वो वजीर आला हो जो को सलामी कोन पियो करे। मुझो वाह वाह मदीने वारा तुझी बादशाही। जोर सां चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। खुली चओ सुभान अल्लाह। कंहिं सलामी कोन कयो कंहिं खंघुनी कोन कयो। चंद शाह ॿिन्ही जहाननि जो वेठो आहे साईं। सुभान अल्लाह। तो उतुब अवल हमीरी के बगैर खंडियो ही कोई वजीर चो तो जड़ा कई हिते ब्याह चल तो जो इस्तकबाल कोन कंदा हां पो त मुंहिंजी इज्जत जी काबे खराब कई काबो ड्राही जिसे जालिम हो वजीर चस ड्राहे कोन सगदे जय बे मानू काबतुल्लाह ने बुरी नियत कया सो तबाह ही बर्बाद थियो। रात जो सुतो पियो हिन खे अची मुंहिंजा दोस्त बीमारी वरायो कन्नन मां रतो नासुन मां रतो वात मां रतो हेठां रतो अॻियां रतो बिस्तरा रत थिया। हिन पंहिंजा हकीम घुराया हकीमन इलाज कयो 250 हकीम हा का दवा कान पई लगे। सारी रात सूरन में गुजरी वई। जमल सिज उभरियो त वरी आलमन खे घुरायई। आलमन मजा जेको वॾो आलिम हो सो वलीउल्लाह शख्स हो। उन हिन जी नब्ज़ ॾिसी चवण लॻो बादशाह तोखे जिस्मानी बीमारी काने का तो को बुरो इरादो कयो आ जंहिंजे करे ॾेहन जो ॾातार ॾमिरजी पियो आ। तौबा कर त बीमारी छॾी दई न त इन बीमारी में लुढ़ी मरींदे। रब जी पकड़ थींदी आ त सख्त थींदी आ। हमरा ॾिस मां ॿीहर घड़ी ॾिठी आहे मां असल में घड़ी इन्ही जे करे थो ॾिसां। हिकिड़े मौलवी कई तकरीर डिघी अची डिघी तकरीर कई अची मस्ती में अची ख़बर ई कान पई पवेसि। माण्हू लॻा उथण हिकिड़ो ॿियो टियों सभु उथी विया। हिकिड़ो वञी बचो। मौलवी साहब खे ख्याल थियो त हिन खे मिड़ई तकरीर वणे थी। वरी ॿुधाए जे सम्झे थो चे कुझु बि न चे सॼो ॻोठ उथी वियो तूं अकेलो वेठो आ छो चे कुर्सी आ मुंहिंजी छॾ त खणी वञा इन लाइ वेठो आहे। तो मां बि घड़ी घड़ी टाइम थो ॾिसां त रुगो मियां सूमर न वञी बचे ॿिया सभु थी न वेहंदव न। जोर सां सुभान अल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम हेॾे तवजो कजो। जब उनखे आलिम चयो न त तो बुरी नियत कई आ उन बुरी नियत जे करे तोखे अज़ाब आयो थी तौबा कर। इंसान जॾहिं फासंदो आ पोइ हुनखे क़दुरु पवंदो आ। उते जो उते दुआ घुरई मुंहिंजा मौला मां बुरी नियत कई आ त तुंहिंजे काबतुल्लाह खे शहीद कयां। मां तौबा कई मुंहिंजा मौला मूंखे माफ़ फरमाए। अल्लाह ताला चवंदो आहे मां तोखे साह जे रंग खां बि वेझो मोट त मां बि माफ़ फरमाए छॾियां। अदा पाए पांद गिचीअ में अंगण जे अचन में अवगुण ऐब कचायूं
ढकण थी ढक जल तोड़ी लख हो जल तब माफियून जल में भरा हुन तौबा कई अल्लाह ताला उन्हीं जो उन्हीं माल हिन जी रत बंद करे छॾी चई मूंखे वेझारियो उनके वेझारियो कपड़ा मटायो खुशबू लगायो चई मूंखे वठी हलो त मां काबतुल्लाह जो तवाफ हली कयां उनके वठी आया काबे पाक जो तवाफ करायो ज़मज़म पी तई हिजरे अस्वद के चुमू ॾिनई ऐं चई बाबा हाणे वारो कयो मुंहिंजे तरफ़ खां काबतुल्लाह खे गिलाफ चाढ़ियो गिलाफ इस्लाम जी तारीख़ ॿुधाए थी त अॻ में गिलाफ कोन चाढ़ींदा हा इहो पहिरो माण्हू हो जंहिं काबतुल्लाह खे गिलाफ चाढ़ियो इन खां अॻे ये खाली भितियूं हूंदियूं हुयूं गिलाफ न हूंदो पर हिन खे जॾहिं सज़ा मिली वरी रब माफ़ कयो त हिन वरी रेशमी गिलाफ काबतुल्लाह शरीफ़ जे भितुनि खे अंदरां बि चाढ़ियो ॿाहिरां बि चाढ़ियो थक ते बि चाढ़ियो ऐं 3 ॾींहं 3 रातियूं ख़ैरात कयई मके जे माण्हुनि घर घर पाण वञी ॿियनि खे 7 अशरफियूं पर मके जे माण्हुनि खे 14 अशरफियूं ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि खे हिकिड़ो हिकिड़ो वॻो पर मके जे माण्हुनि खे 2 वॻा बख़मल जा वञी ॾिनई सभु कंहिंखां दुआऊं पिनी चईंदा मूंखे माफ़ कजो ॿिली मां हाणे वञा थो 3 ॾींहंनि खां पोइ हाणे वरी अॻिते ॿिए मुल्क जे सफ़र ॾे रवानो थियो ये सागा 250 आलिम 250 शायर 250 जादूगर 250 फौजी 250 घोड़ा 250 उठ 250 हाथी ऐं ॿियो लश्कर हाणे इहो सॼो वठू वञे पियो ॿिए मुल्क जे सैर ते हलंदे हलंदे जंहिंमहिल उन्हीअ जाइ तां अची लंघियो जंहिं जाइ ते अॼुकल्ह मदीनो सभई चओ सुभान अल्लाह चाहे मदीनो शरीफ उन्हीं वक्त में मदीनो कोनो ये बयाबान पट्ट जो पट्ट पियो खुदा करे पान मदीने हलूं अज में आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो निंद्र मेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो जोर सां सुभान अल्लाह अज में आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो निंद्र मेड़ल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क पारण मारिया मुतमद मदीने जा सारे यार मुतमद मदीने जा सारे यार घोड़ा घड़ी किया घारिया जो रात रह बरो याद पियो निंद्र नेड़न जी फिटी वई हो तो हर हर याद पियो अल्लाह करे पान मदीने हलूं जमल उन्हीं सरजमीन ता बादशाह जा घोड़ा उठ हाथी शायर जादूगर फौज आलिम खल्क अची लंघी तमल जेको आलिमन में वॾे खां वॾो आलिम हो आलिमन जो रईस हो वो घोड़े तां ट्रप ॾेई ज़मीन ते लही पियो जुती लाहे पंहिंजे हथ में खणी खयई बादशाह चयो छो घोड़े तां लथो छो पेर पंहिंजा उघाड़ा कया थी
आलिम चवण लगो त जहे आखिर ज़मान नबी जी खुशखबरी सवा लख नबी दींदा वया हिय सरजमीन उन मुस्तफा जो मदीनो बणवी हिन जाइ ते मुझे नबी जो रोज़ो थींदो ऐं हिन जाइ ते मुझे नबी जी मस्जिद नबवी बणवी इन जे करे मां हितां हलंदुसि कोन हे घोड़ो तुंहिंजे हवाले हे लश्कर तुंहिंजे हवाले छॾ त मां पंहिंजे ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा हिन शहर में गुज़ारिया जे शहर त आहे ई कोन जंगल आहे जे जंगल न आहे इहो मुंहिंजे लाइ शहर आहे मां हिते ज़िंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारींदुसि हदीस पाक में अचे थो त ॿिया जेके 250 जा शागिर्द हा आलिम उहे बि घोड़नि तो लही पिया चो त असांजो उस्ताद लथो आहे त असां बि लहंदासीं असांजो उस्ताद जंगल में गुज़ारे थो असां बि जंगल में गुज़ारींदासीं बादशाह ते असर त वेठल हो न सही बादशाह चयो हाणे हीअं कयो जंग में न तव्हांखे रहाइश न घर न घाट न पाणी न ओछड़ हाणे हीअं कयो हिन जाइ ते मां तव्हांखे 250 घर ठाहे शहर थो ॿधी ॾियां बादशाह शहर ॿधायो ऐं तारीख़ इहो थी ॿुधाए त मदीने जो पहिरों शहर ॿधण वारो बि इहो बादशाह हो जे काबे शरीफ के गिलाफ अचाइण वारो भी पहिरों उहो त मदीने जे बुनियाद रखण वारो भी उहो शख्स हो उन शख्स 250 घर तैयार कराया खूह खणाया पर विच शहर में हेॾे ॾियारियो विच शहर में हिकिड़ी बिमार जाइ ठाही 2 मंज़िला जाइ ठाही उन वॾे आलिम खे चई इहा जाइ संभाल इन में केरु कोन रहंदो मुंहिंजो नबी जॾहिं अचे त इन जाइ में मुंहिंजे मुस्तफ़ा खे रहाइजो ऐं ख़त लिखी थो ॾियां इन ख़त खे संभाले रखजां जे तुंहिंजे ज़माने में अचे त ख़त तूं नबी सही खे ॾिजां जे तुंहिंजो 100 वरियो पूरो थिए त पुट खे नसीहत कजां जे तुंहिंजे पुट जे ज़माने में न अचे त पोटे खे वसीयत तुंहिंजो पुट करे जे पोटे जे ज़माने में न अचे त पर पोटे खे पर जॾहिं दिल भरो अचे त मुंहिंजो ख़त रसूलुल्लाह खे पहुचाइजो ऐं हीअ जाइ रसूलुल्लाह जे लाइ आहे असां जमायत वारा बि पीर पागारे जो बंगलो ठाहींदा आहियूं पीर साईं जी लांदी ठाहींदा आहियूं जो सुभान अल्लाह असां पंहिंजे मुर्शिद जी दावत जी जाइ ठाहींदा आहियूं ऐं मुंहिंजा दोस्त मखसूस सेपरेट हूंदी आहे कंहिं ॿिए जे लाइ न हूंदी आहे उन जे सदके अल्लाह साईं ॻोठ खे बरकतूं ॾींदो आहे हुन बि इहा जाइ ठाहे छॾी त नबी करीम जॾहिं ईंदा इहा जाइ हुज़ूर जे हवाले करे कुदरत मुझे खुदा जी बादशाह 250 घर तैयार करे वो खत ॾई वह विच शहर में बीमार जाइ ठाहे उन्हीं वॾे आलिम जे हवाले करे हाणे पंहिंजो लश्कर वठी यमन रवानो थी 400 साल गुज़री विया चओ सुभान अल्लाह घणो अरसो ॾाढे चओ 400 साल गुज़री विया 400 साल गुज़रण खां बाद में जमल मुझो प्यारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के शरीफ मां हिजरत करे मदीने रवानो थियो आ चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए तो सानी असनईन इज़हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना अल्लाह ताला फरमाए तो जने काफर मुझे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के मक्के जे शहर में रात जो निकाली ली उन टाइम ते मुझो मुस्तफा करीम अकेलो कोने को मुझे मुस्तफा करीम सा सोनो अबू बकर सिद्दीक गडवा जोर सा जो सुभान अल्लाह पाण अची गार में लिखा अबू बकर सिद्दीक जो साईं
सब्जिन जो गार फिटल आहे, जबल जे चोटीअ ते आहे। इन में माण्हू न को अचे न को वञे। नांग हूंदा, विछू हूंदा, भटू हूंदा, ॾुखण हारियूं हूंदियूं। ईअं अंदर कीअं हलजे? तव्हां ॿाहिरि बीहो, मां अंदरों गार खे साफ़ कयां, पोइ तव्हां खे सॾु कयां, पोइ तव्हां अचिजो। अबू बकर अंदर वञे ॾिसे सॼो गार सोराख़ लॻो पियो आहे। सुभान अल्लाह। असुल में छा हुयो? हेॾे तवज्जो कजो। ईसा अलैहिस्सलाम 550 साल अॻु में तकरीर पे कई त सुहिणो नबी अचण वारो आहे। छा पे चई? सुहिणो नबी। त जबल में हिकिड़ो नाग वेठो हो, उन्हीअ जे कन ते जमल आवाज़ पयो। उन नाग दुआ घुरी, ओ मौला इल्तिज़ाम कर त मां उन तुंहिंजे सोणे मोहम्मद जी ज़ियारत कयां। अल्लाह पाक फरमायो, शहर में नबी जी ज़ियारत करण वींदे माण्हू लठियूं हणी मारे छॾी दई, पत्थर हणी मारे छॾी दई। सभु कोचो तो नाग नाग नाग। तंहिंजे करे तूं शहर में त वञी नथो सघी पियो, पर मां तुंहिंजी दुआ क़बूल थो कयां। फलाणे जबल जे चोटीअ ते जेको गार आहे, उन में वञी वेहो, पाण ई दिलबर तोखे घर वेठे दीदार कराईंदो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हाणे ओ नाग उन ज़माने खां अल्लाह उनखे उमिरि ॾिनी, 550 साल खां उन ॿिर में, उन गार में वेठो हो। पर नाग चयो, ख़बर नाहे मंझंदि जो यार अचे, ॾींहं जो अचे, राति जो अचे, आंधीअ जो अचे, मूंखे ख़बर पवे अलाए न पवे। तंहिंजे करे ॿिर घणा खणा, ॿिर छा कयां? तो जल्दी निकरण में हेॾो बंद हुजे त हेॾो निकिरां, हेॾो बंद हुजे त हेॾो निकिरां। सॼो गार ॿिर करे छॾे। जमल महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे गार जे दर ते वेठा आहिनि। अबू बकर अंदर लंघियो, हथ हई त रुॻा ॿिर ई ॿिर। पटको फाड़े ॿिर बंदि कयई, अञा बि ॾाढा ॿिर बची पिया। चादर फाड़े ॿिर बंदि कयई, अञा ॿिर बची पिया। खमीस लाहे, चादर लाहे, उनखे फाड़े फाड़े ॿिरनि खे बंदि कयई। सभई ॿिर बंदि थी विया। सलवार लुगी पातल, गोल लुगी पातल, हिकिड़ो ॿिर रहिजी वियो। अबू बकर चयो त उघाड़ो छड़ो कोन्हे, नबी करीम गंदा। तंहिंजे करे उन बाक़ी हिकिड़े ॿिर जे मथां खुड़ी रखी वेही रहियो। बंदि करे हुजूर खे चई, क़िबला अंदर अचो, तव्हांजे लाइ तयारी करे छॾी आहे। सलात पढ़ता अॻिते हलो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। दोस्तों, अज़ीज़ों, मुसलमान भाइरों, जिए जो मुझो नबी पाक अलैहिस्सलाम गार में लंघा। गार में लंघण सां सॼो गार खुशबू सां भरिजी वियो। जंहिं सैर सां साजन हलियो, से सैर सदे सुरहा थिया। मां भया मण मोश्क जा, अतुर हारी दो वयो। रसूलुल्लाह गार में लंघा, सॼो हुबकार थी वियो। नाग खे ख़बर पई यार अची वियो आहे।
जह बिर मां मथो हणे बंद, बे ने वजे बंद, टे ने वजे बंद। मालूम थो त जंहिंजो बिर जंहिंजो दर अबू बकर बंद कंदो सो रसूलुल्लाह वटि कोन पहुचंदो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर न जंहिंजो दर बंद करे वो रसूलुल्लाह वटि न ईंदो। नाग हली घुमी 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 जमल तरे में आयो, नाग थूनो हयो, महसूस कई त पेर आ माण्हूअ जो उज़वो आ। नाग जो तो पहाड़ी नाग आया, पत्थर के डंग हणा तो पानी करे छॾिया। हे मुंहिंजी रुकावट केर बणबो, हिन खे डंग हणा तो पेर पोइते करे ऐं ॿाहिरि निकिरा। हिकिड़ो डंग, ॿियो डंग, टियों डंग, ज़हर वञे चढ़ंदो। अबू बकर चुरे कोन पियो त छो त रसूलुल्लाह निंड में, ख्वाब में, निंड जी हालत में अबू बकर सिद्दीक़ जे झोलीअ में सुता पिया हुआ। हाणे अबू बकर छा पियो चवे, नाग छा पियो चवे ॿुधायां? चओ 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 ॿुधायां। शाइर वीचारे गुलाम नबी महेसर बयान कयो आहे। चवे तो हीअ पियो चवे, नाग न कर तकरार तू मूसा, अरबीअ खे आहे अॼु आराम। नाग न कर तकरार तू मूसा, अरबीअ खे आहे अॼु आराम। ॾह ॾह भेरा डंग भली हणो, ॾह ॾह भेरा डंग भली हणो, की न छॾींदो वारो गुलाम। नाग न कर तकरार तू मूसा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अॼु ॿिनि आशिकनि जो जहिड़ो आहे, सुभान अल्लाह। घणा आशिक? नाग भी आशिक आ, वो चवे तो मां दिलबर जो दीदार कया। अबू बकर भी आशिक आ, दीदार कोन न ॾींदो साईं। जमल ज़हर जो असर वधी वियो, इंसान आ त उन अखियुनि मझां इहे ज़ोरी लुड़क वही पिया जेके महबूब जे गलनि ते वञी किरिया। हुज़ूर खे जो पाणी लॻो त जागी पिया। ॾिठो त अबू बकर जे अखियुनि में पाणी आ। अबू बकर छो थो रोई? ऐं अल्लाह जा हबीब का ज़हरीली शइ आ, डंग थी हणे पर मां पेर कोन थो परे कयां त मतां तव्हांजी निंड मुबारक में खलल पइजी वञे। हुज़ूर खिली ॾिनो। हुज़ूर खिली ॾिनो। पाण फरमायूं था सिद्दीक़ ही वीचारो पाण खां अॻे ई आशिक वेठो आहे, पेर परे कर त मां मुहम्मद जो दीदार करे। महबूबन जे चवण सां पेर परे कई, नाग निकिरी आयो। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जे साम्हूं भरे मुजादा ज़ियारत पियो करे। महबूब फरमाया, अबू बकर तोखे ज़हर आ, ए हाथ मिला के पेर ओरते कर। नबी पाक पंहिंजी लिब कढी, लुआब कढी, उन जे खुड़ीअ खे लॻाई आ त उन्ही जो उन्ही टाइम ते ज़हर छॾे वियो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ अबू बकर सिद्दीक़, अॼु खां पोइ मक्को हुजे, मदीनो हुजे, जिद्दो हुजे, अरब हुजे, मिस्र हुजे, शाम हुजे, कहीं भी मुल्क में कंहिंखे नाग पटे दवा जी ज़रूरत कान्हे। तुंहिंजी खुड़ी धुआरे पीआर बि त नाग जो ज़हर ख़त्म थी वेंदो। मां तुझे पेर के शफा दो बनाए छॾियां पियो। अदा नाग के महबूब ज़ियारत कराई आ, सिद्दीक़ भी ज़ियारत कई आ। महबूब करीम सां 3 रातियूं गार में गुज़ारी, पर उन रात काफ़र पेर खयूं आया। जागो था काफ़र जीअं जो महबूब करीम जे गार जे दर ते पहुता, पेर खणी अची पहुता। अल्लाह पाक हिकिड़ो नंढड़ो जीत आहे जेको पंहिंजे घरनि में ॾियारी ठाहींदो आहे, जेके पाण कोरीड़ो बि चवंदा हो, तानीअड़ो बि। तव्हां छा चवंदा हो चालीहा?
नंढड़ो जीता ॼारो ठाहींदो आहे घरनि में कोरीड़ो जहिड़ो तव्हां खां अंग्रेज़ी में सुवाल कयो हुजे ठठरो ठठरो ॿियो आहे कोरीड़ो कोरीड़ो हा इहो सही आहे घर में ॼारो थींदो आहे बाबा ॼारो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गार में अल्लाह ताला उन कोरीड़े के चयो त कोरीड़ा ये काफर अचन था तू इन्हीं का अगे वही गार जे मुंह ते ॼारी ठाहे छॾ कबूतर हो हिकिड़ो अल्लाह ताला उन कबूतर के चयो त गार जे दर ते बेरूटो बीठो आहे बेर जो वण तू जल्दी उते आखेरो ठाहे आना लाहे आरो ही पचा कोरी ने देर कान कई सॼो गार बंद करे छॾे कबूतर आना लाहे वेही रही हे पेर खड़ी आया जब जबल ते चोटी ते पहुता हाणे नबी पाक अलैहि सलाम आई अबू बकर हेठ हन ही मथे पासे ये फिरी आया चो त गार ही हेठो हो ही हुजूर बिन से पियो ते आया हन अबू बकर बिन से पियो आया हन अबू बकर आस्ते आस्ते सोने साईं के चो किबला हे त पलीत पेर खणी आया हन हे त हाणे बस अंदर लंघिया त पाण खे ॾिसी वठंदा नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइन था कुरान तो चवे ला तहज़न इन्नल्लाह मअना अबू बकर डरती जी जरूरत ही काने अल्लाह तो सा ऐं मूसा बिन्ही सां गॾु हाणे दर ते बि पिया त अंदर हलो गार में हलो अंदर ॻोल्हियो पेर हिते अची पूरा थिया आहिनि हिते पेर आया अंदर हलो हिक ॿिए खे पिया चवनि अंधा 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 बेवकूफ अरे गार जे मुंह ते ॼारी आहे मख बि नथी वञी सघे के ॿई ॼणा अंदर हुजनि हा त ॼारी फाटी कान पिया मोटो पियो हिन गार में त मां सम्झां थो त मुहम्मद जे ॼमण खां बि अॻे केरु कोन आयो आहे मोटो मोटो हिक ॿिए खे धिका ॾेई रही आया अल्लाह पाक जी ज़ात जेकर हिफ़ाज़त करे तो इहे करे छा चवंदा हो तो रब रखे त केर चखे चओ रब रखे त कंहिंखे ताक़त नाहे जो अल्लाह जे ज़ात अबाए कबूतर वेठो आहे जे ॿ माण्हू हिते हुजनि त ट्राहड़ पखी कीअं वेहे हा इहो कीअं हिते पंहिंजा आना ठाहे हा हलो मोटे मोटे हिक ॿिए खे धिका ॾेई जबल तां लही आया जबल काफर हेठ लथा इत्मीनान थियो त हुजूर खे तो अबू बकर चे किबला अल अतशु या रसूला डंती लही वई काफर मोटी आ हाणे उंज लगी आ को पानी पियूं पानी त को न खणी आया हा न को सादारी हुई न को करो हो न को मुजादा सही कुछ भी हो नबी करीम जी रात बाबरकात फरमाइल था अबू बकर पानी पींदे थे हाओ सही पाण फरमाइल था गार जे दर खां बाहर निकरो दरवाजे तां पानी पिया छा कर ॻाल्हायो दरवाजे तां जेकॾहिं को अॼो को मुला मौलवी हुजे हा न छा चवे हा सही अगारो त आया हूं पानी गार ते काथे आहे जबल जे चोटीअ ते पानी किथे आहे जो कलाम खे ॿाहिरि था मोकिलियो पर न यार अॻियां बि सिद्दीक़ अकबर आहे हुनखे ख़बर आहे त मुहम्मद जी ज़ुबान सची हूंदी आहे
महबूब जे चवण सां ॿाहिरि जो निकिरे, जबल जे चोटीअ ते गार जे दरवाज़े ते जो अची ॾिसे, सुभान अल्लाह, हिन अव्हां जे दिम खां बि वॾो वाह हुआ जेको वही रहियो आहे। उन में हथ हयईं त बर्फ़ खां थधो पाणी, हुन जो खीर खां वधीक सुफ़ेदो, बुक भरे वात में विधई त मोजादा माखीअ खां वधीक मिठो, ऐं मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार हुजे। पाणी पी ढो करे वरी गार में मोटी आयो। नबी पाक फरमाइनि था, बेख़बर ते क़िबला पाणी पी आयो आहियां। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो, अबू बकर तो चयो उञ लॻी आ, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरी, अल्लाह पाक तुंहिंजे करे मुंहिंजी दुआ क़बूल करे, जन्नत जी नहर खे गार जे दर ते जारी फरमाए छॾियो आहे। ॿी मुंहिंजी उम्मत उन हौज़ कौसर में क़यामत जे ॾींहुं पीअंदी, अॼु तोखे अल्लाह दुनिया में पीआरे छॾियो आहे। किसो खोटाया, ॻाल्हि डिगी आहे तमामु। 3 रातियूं रही हाणे मदीने रवाना थिया। काॾे बाबा रवाना था थियो? ॾाढे चओ 3 रातियूं रही हाणे निकिता। हाणे हयो मयो टरियो, काफ़र रुली पिनी हेॾे होॾे ॻोल्हे थकिजी वेही रहिया। विया हलिया अलाए काॾे विया। हाणे जॾहिं इत्मीनान थियो त नबी पाक अबू बकर सां गॾिजी हाणे मदीने रवानो थियो आहे। हिकिड़ी जाइ ते नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात रस्ते सां गुज़रनि पिया। मंझंदि जो टाइम आहे, गर्मी थी वई आहे। सिद्दीक़ अकबर तो अर्ज़ करे, या रसूल अल्लाह, हे घाटा कंडा बीठा आहिनि, कंडीअ जा वण छांव जाम थी ॾेखारिजे, हिते आराम करे ॾींहुं ठारे शाम जो हलंदासीं। ठीकु आहे, हलूं था। पाण ते कंडनि जे हेठां वेही रहिया, घाटी छांव वई। हुज़ूर हीअ जो निहारियो त जो तव्हांजो शामियानो लॻो पियो आहे न, ईअं हिकिड़ो नंढड़ो तंबू साम्हूं लॻो पियो हुजे। हे जेके लाॾाऊ माण्हू खणी हलंदा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा। हुज़ूर से फरमाया, अबू बकर जी क़िबला, इन्ही तंबू में वञो, तंबू वारनि खे चओ लस्सी अथव त असांखे ॾियो, खीर अथव त असांखे ॾियो। सुकाए गोश्त रखंदा आहिनि अरब जा माण्हू, सुकल गोश्त आहे त उहो ॾियो, पैसा वठो, असांखे ज़रूरत आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं उन तंबूअ में वया, खीमे में वया, उते ॾिठो त हिकिड़ी कुरारी औरत वेठी आहे। उन जे आॾो हिकिड़ी बीमार बकरी सुती पई आहे। अबू बकर माईअ खे चयो, अम्मा असां मुसाफ़िर आहियूं, मुंहिंजो साथी बि साम्हूं वेठो आहे, असांखे खीर आहे त खीर ॾियो, धौरो आहे त धौरो ॾियो, लस्सी आहे त लस्सी ॾियो, सुकल गोश्त आहे त ॾियो, पैसा तव्हांखे असां पंहिंजा ॾींदासीं। माई चयो, अबा गोश्त बि कोन्हे, लस्सी बि कान्हे, खीर भी कोने, बकरियों जंग में छुटी वयूं आहिनि, शाम जो ईंदियूं पोइ जेको असांजो हाल आहे, असां खीर विकिणंदा न आहियूं, जेतिरो हूंदो तव्हांखे ॾेई छॾींदासीं, पर फ़िलहाल कोन्हे को। अबू बकर चयो, हीअ जो बकरी वेठी आहे, चई धड़ सां हलण जहिड़ी कान्हे, अॼु मरे या सुभाणे मरे, हली न थी सघे, हिन में खीर विधा हूंदो। मोटी अची रसूलुल्लाह सां अबू बकर ॻाल्हि कई आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, वरी मोटी वञो ऐं इन माईअ खे चओ त मोकल ॾे त अॼु बीमार बकरीअ मां खीर असां था कढूं पिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां नबी सही भी गॾाया, उन माईअ जे दर ते अची बीठा। अबू बकर तो ॻाल्हाए, अम्मा मोकल ॾे त हिन बीमार बकरीअ मां असां खीर कढूं। माई निहारे चवे थी, बाबा ॾिसण जा सुहिणा सेबता पिया लॻो, पर ॻाल्हियूं त चरण वारियूं पिया कयो। हिन बीमार बकरीअ में वरी खीर काथो आहे, पर झलियां कान थी जे कढो त मुंहिंजी तव्हांखे मोकल आहे।
महबूबन करीमन फमसहू बियदिहिल मुबारका। अल्लाह जे हबीब उन बीमार बकरीअ जे मथा पंहिंजो रहमत वारो हथ घुमायो। खुदा पाक जो कसम आ, बकरी कन छंडे ओगर वराए उथी बीही रही ही खड़ी टंगू ट्रेड़ियई, टंगू जो ट्रेड़ई तो न जो ओह में खीर एतरो आयो जो थण वनी जमीन सा लगा। माई हैरान थी वई। अबू बकर जो मां थाव खणी आ, वडो थाव खणी आई, खीर सां भरजी वियो। अमा ॿियो खणी आ, भरजी वियो। अमा टियों खणी आ, भरजी वियो। त घर जा जेके भी थाव हा सब भरजी वया। अमा अञा खणी आ त तोखे भरे ॾियां। माई हैरान थी वई, निहारे चवे थी अब्बा सच ॿुधाए जा, अल्लाह न भुलाए तू मुहम्मद त नहीं। सभई चो सुभान अल्लाह, जोर से चो सुभान अल्लाह। अबा बुधा तुझो नालो मुहम्मद त नाहे। अबू बकर सिद्दीक तो चवे त महबूब खामोश हा, मां ॻाल्हायो। ओ कुरारी तोखे कीअं ख़बर पई त हे मुहम्मद आ? चवण लगी इहे कम मुहम्मद खां सवा ॿियो करे ई कोन ॾेखारींदो। उन माईअ जो सॼो खीर सां घर भरे पाण कुछ वापरायूं, ॿियो खीर ॾेई पाण रवाना थिया। जमल मदीने में पहुता, हेॾे निहारियो 15 ॾींहंनि खां पोइ पहुता। घणा ॾिहाड़ा? 450 किलोमीटर आ मको मदीनो, 450 किलोमीटर। आहिस्ता आहिस्ता रात जो सफर को न कंदा, ॾींहं जो गर्मी में भी को न कंदा, सुबह जो या शाम जो वरी आराम कंदा। 15 दिहाड़े पहुता। आई मदीने में इत्तलाउ हुयो त रसूलुल्लाह अचन था। ॻाल्हायो मदीने में त हुजूर उते मदीने जा जेके असहाब सबूरा हा वे रोज अची बाहर बीहंदा हा त काॾों तो सोहणो अचे त हुजूर खे वठी हलो। जमा सबूरी मां पीर सई जे फ़कीरन खां तो पुछां, ॿिया ॿियनि खे नथो पुछां। जेकॾहिं पीर पागारो बिना प्रोग्राम जे तव्हां जे ॻोठ अचे, इतलावी न हुजे, ओचितो अची वञे, कहिड़ो कहिड़ो चाहींदो त पीर सई मुंहिंजे घर हले, उहो हथ मथे खड़े। सभई अबा चओ सभई, अकेलो सभिनि जे घर कीअं हलंदो? नबी करीम जीअं जो न दाख़िल थिया मदीने में तो सभई सहाबी दिल में तमन्ना कयो, साईं मुझे घर हलो, साईं मुझे घर हलो, साईं मुझे घर हलो, साईं मुझे घर हलो। सब कहे तमन्ना कई। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात चयो, हिन ॾे वञा त ही कावड़बो, हिन ॾे वञा त हू कावड़बो, हुन ॾे वञा त हू दुख कंदो, हुन ॾे वञा त हू दुख कंदो, त मूं ॾे छो न आयो आ? नबी करीम हिकमत कई, पाण फरमाइनि था हाणे हीअ कयो, मुंहिंजी ॾाचीअ जी हार कढो, छॾे ॾियो शहर में हले, जंहिंजे दर ते ॾाची वेहंदी मां मुहम्मद उन्हीअ जो मेहमान आहियां। जंहिंजे दर ते पीर सही न चवे त मुंहिंजो ड्राइवर जाॾे वठी हले मां ओॾे हलंदुसि, तो जेकर कोशिश कजे तो ड्राइवर के चले रहे बटेरो पटो पिया वठो बूढ़ी पीर सही के वठी आ। ॿियो चवंदो तोखे न 1000 ॾिनो आहे, मां तोखे 2000 थो ॾियां। ॿियो चवंदो मां तोखे 5000 थो ॾियां। ॿियो चवंदो 10000 थो ॾियां। छो त जाॾे ड्राइवर हले तो पीर सही ओॾे हलंदा न साईं। सुभान अल्लाह त चओ। ई आहे न या न आहे? हाणे हुजूर छा चयो त मुंहिंजी ॾाची ॻाल्हायो छो था? मां चवां ॻाल्हायो जो सुभान अल्लाह।
सबे चो तो डाची जाबे हले हुजूर ओ नहीं हलदा डाची जाबे हले हुजूर हाँ ये डाची जाबे हले हुजूर हाँ ये हाणे सभिनी छा सलाह कई मामा सूमर कि डाची खे रिझायो 400 किलोमीटर करे आई आ थकल हूंदी बुखायल हूंदी उञायल हूंदी पंहिंजे पंहिंजे घरनि जे दरनि ते गाह झले बि हो दाणो झले बि हो पाणी ॾेखारियोसि मन पाणी खे ॾिसी दाणे खे ॾिसी गाह खे ॾिसी ॾाची असांजे घर आई त मुस्तफ़ा बि असांजे घर अची वेंदा छो तो हुजूर छा चयो हो हुजूर चयो तो जंहिंजे घर ॾाची हलंदी मां सभई वठी भॻा पंहिंजे पंहिंजे घरनि जे दरनि ते गाह झले बीठा को दाणो झले बीठो को पाणी झले बीठो ॾाची जीअं जो मदीने में दाख़िल थी ओ मुसलमान हेॾे निहार अॼु ॾाचीअ खे बि ख़बर आ मुल्ला तो चवे त नबीअ खे ख़बर कान्हे पर अॼु ॾाचीअ खे बि ख़बर आ त मदीने वारा अॼु दावत कनि था मुस्तफ़ा त उन्ही घर जो मेहमान आज 400 साल अग में दावत तैयार कई सुभान अल्लाह अञा जोर सां सुभान अल्लाह दिल खोले सुभान अल्लाह चओ हाणे 400 साल कंहिं दावत कई अॻ में हाणे तव्हांखे ख़बर पई ओ आवाज़ आयो आहे कहीं दावत कही तो तुब कहीं दावत कही ओ जेका न बीमार जाए ठाराई ही बादशाह जो खत लिखियो पियो हो उन पीड़न खां हो खत संभाल बो आयो ऐं उन्ही ज़माने रसूलुल्लाह जे अचण वारे ॾिहाड़े उन्ही घर जी चाबी अबू अयूब अंसारी वटि हुई ऐं मोजादु त खत वारी अमानत बि अबू अयूब अंसारी वटि हुई मां पढ़ियो आ किताब में हदीस में पढ़ियो आ अल्लामा ज़ुरकानी लिखियो आ त ॾाची जे जो मदीने में इन थी मदीने में दाखिल थी ये जो मदीने में अंदर पहुंची बविखूं हली हेॾे निहारियो ॾाची शहर में दाखिल थी बविखूं हली बीही रहे कमल हेॾे पई निहारे कमल इए बि थिए पियो अॻिते त निहारे वरी फिरी करे वरी पोइते बि निहारे पई त मता मूंखां ग़लती थी वञे ॿिए जे दर ते न वेहा उन्हीअ जे दर ते वेहा जंहिं जो रसूलुल्लाह जी 400 साल अॻ में दावत करे छॾी आहे मालूम तो रसूलुल्लाह के त गैब जो इल्म आ पर मुस्तफा जे सवारीअ के भी गैब जो इल्म आ उन सवारीअ के भी खबर आ त मुझो मोहम्मद कंहिंजो मेहमान थियणो आ अॼु कंहिंजे घर ईंदो मूं घर अची जे थिए मेधरो मेहमान वाह सोना लतीफ रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्त अजीज ये ॾाची हली बीही रहे कमर ही निहारे कमल पोइते निहारे कमल ही निहारे वरी 4 कदम हले वरी बीही रहे वरी हेॾे निहारे कहिड़ो न नज़ारो हूंदो जेके मिस्कीन दरवाजन ते अन्न झलियो बीठा हा गाह झलियो बीठा हा उन्हनि ॾाची निहारी कान पई मुंहिंजो महबूब करीम सुना ख़ामोश वेठा आहिनि मुहार निकिती पई आहे नाकेली में रसो आहे कोन इहे ॾाची घुमंदी मदीने जे शहर मां दरनि तां फिरंदी सिधी हज़रत अबू अयूब अंसारीअ जे दर जे आॾो गोॾा भञी वेही रही अबू अयूब अंसारी भजंदो आयो उन हुजूर के अॻ में भी कोन ॾिठो हो पहिरीं मुलाकात ही न वरी हुजूर हुन खे ॾिठो हो जीअं जो भजंदो आयो त नबी करीम मुंहिंजो मेहमान आ जीअं जो वेझो आयो हुजूर फरमाइनि था अबू अयूब अंसारी तुब्बे अव्वल हमीरी वारो ख़त अमानत तो वटि पियो आ खणी आ त मां मोहम्मद पढ़ां सभई जो सुभान अल्लाह
उन्हीं खत में ये लिखल हो मिन तुब्बे अव्वल हमीरी इला मुहम्मद रसूलुल्लाह। हे खत तुब्बे अव्वल हमीरी जो मुहम्मद करीम ने लिखला के तो या रसूल अल्लाह मुखे आलमन बुधायो आ त तू आखिर ज़मान नबी अचण वारो आ। हे मदीनो शहर बधायूं तो वञा आई तुंहिंजे पर पुठ तो ते कलमो पढ़ियो तो वञा। क़यामत जे निहारे जॾहिं ॿियनि जी शफ़ाअत कंदे त मुंहिंजी भी शफात फरमा जा। हुजूर करीम खत पढ़ियो महबूब के अखिन में लुढ़क अची विया। पाण फरमाओ शाहिद हुजो मां क़यामत में तुब्बे अव्वल हमीद जी भी शफात फरमाईंदुसि। मां छा ॿुधायो त महबूब जे अचण खां 400 साल अॻे भी मुस्तफ़ा जो ज़िक्र हलियो थे। चौ 400 साल अगे भी जिक्र हलियो पे। मुंहिंजा दोस्त जेके 400 साल अगे महबूब जे शान खे सुञाणियूं वेठा हा असां त महबूब जे अचण खां पोइ मुस्तफ़ा जो मीलाद था मल्हायूं पिया। हुननि छा चयो हो त नबी अचण वारो आ। छा सभई चओ सभई चओ नबी। हाजी मोहम्मद सूमर छा तो चवे नबी आयो। फकीर जे खुई वारा छा था चवनि नबी सही आयो आ। अवां सॼी जमात छा था चओ नबी। पोइ जो हुननि ख़ुशू पे मल्हायूं त असां छो न ख़ुशू मल्हायूं। मुंहिंजा दोस्त मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला ला गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला ला गया। रब्बे सल्लम बुलबुलाओ रब्बे सल्लम बुलबुलाओ कमली वाला आ गया। मोमिनो खुशियां मनाओ कमली वाला आ गया जी आ गया आ गया आ गया। भला ॾियो ख़बर ठरो था ॿरो था जेके नथा ॻाल्हाइण से कोन ठरिया। ठरो था ॿरो था बस ठरियो तो मां भी ठरी वियुसि। अल्लाह ताला तवाजी असांजी सभनी जी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह ताला ही महफिल मीलाद पांजे दरगाह में कबूल फरमाए। ही जो लंगर फकर कयो वियो आहे सोना शामियाना हे सोनियूं सोनियूं बत्तियूं हे सोनियूं सोनियूं स्टेजूं सोना सोना सोफा सेट अवां जे लाइ कालीन विछाया विया आहिनि। इहा मुंहिंजे मुस्तफ़ा जो काज आहे। मुझे मुस्तफ़ा जो काज अज तवा सब नबी जे काज में आया हो। जेतरी भी खुशी मनायो थोड़ी आ। सजो जहान लुटायो मुस्तफ़ा जो मीलाद अञा अञा मथे आ। मां दुआ कयां तो अल्लाह ताला साईं मोहम्मद सूमर के औलाद समेत बरकतू नसीब फरमाए। अल्लाह ताला हिन मीलाद के अञा वधाइण जी तवा के तौफीक अता फरमाए। जेका जमात परे परे खां आई आ सभनी जी खुदा ताला हाज़री कबूल फरमाए। आखिर में तवा के अर्जा त मीलाद जे बरकत जे करे खुश थिया हो न बाबा। हाने इन मीलाद जे बरकत जे करे नमाजी थी पो। छा बेनमाजी न थियो छो त मोमिन मुसलमान बेनमाजी ठहे ही नथो। मोमिन मुसलमान जो आशिक़ रसूल हुजे सो नमाजी हुजे। रसूलुल्लाह फरमायो फिस्सलात कुर्रतुल ऐनैय मां मोहम्मद करीम जो नमाज में अखियूं ठरंदियूं आहिनि। अवां जेकी भी जमायती आया हो जेकॾहिं न नमाज पढ़ंदो तो मुस्तफ़ा के खबर पवंदी राज़ी थी पवंदा तो मुंहिंजा उम्मती अल्लाह के सजदो कनि था पिया अल्लाह जे आॾो झुकनि था। तंहिंजे करे बेनमाज़ी नथा ठहो बेनमाज़ी न बणिजो। पाण भी नमाज पढ़ो पंहिंजे बच्चनि खे भी नमाज पढ़ायो। इंशाअल्लाह ताला अल्लाह से गॾो तव्हां खे मदीने जो दीदार नसीब थी पवंदो। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह सा सभनी जी हाज़री कबूल फरमा। या अल्लाह जन आमीन चयो तन जा बेड़ा पार फरमा। जेके मुरादू खणी आया सभिनि जूं मुरादू पूरियूं फरमा।
बे औलादन के साले औलाद अता फरमा, बीमारन के शफा अता फरमा, कर्जदारन जा कर्ज मुआफ फरमा, हाजतमंदन जो हाजतू पूरी फरमा, जेके जायज मुरादू खणी आया सभनी जो जायज मुरादू पूरी फरमा, जिनके मदीने जी सिक्का तनखे मदीने जो दीदार कराए, असां के 5 वक्त नमाज पढ़ने की तौफीक अता फरमा। या अल्लाह तू असां के अब्बे ऐं अम्मा जो फरमा बरदार बनाए, असां के बेअदबी का पनाह दे, मसलक मुहज़्ज़बा अहले सुन्नत वल जमात ते असां के इस्तिकामत नसीब फरमा, बदमज़हबन जे सोहबत खां बचाए, आसमान ज़मीन जे आफतुन खां पनाह दे, असांजे मुल्क पाकिस्तान जो खैर फरमा, पाकिस्तान की हिफाजत फरमा, जेके पाकिस्तान जा दुश्मन हैं उनके नेस्त नाबूद फरमा। हे तो जो करम आ फजल आ, हे मुल्क तो असां के अल्लाह पाक दिनो आ, यो मुल्क तो असां के बख्शे दे। मुल्क में जेका दहशतगर्दी फितनो फसाद थे पियो, उन फितने फसाद दहशतगर्दी के दूर करे, अमन ऐं अमान कायम फरमा। हिते परे परे खां ॻोठनि जा माण्हू आया आहिनि, सभिनी जो अचणु क़बूल फरमा। जे ख़ैर सां आया आहिनि, इहे सभिनी खे ख़ैर सां पंहिंजे घरनि ताईं पहुचण जी तौफ़ीक़ अता फरमा। साईं मोहम्मद सूमर जे बचन में, रिज़्क़ में, रोज़ी में, औलाद में, भाइरनि में, भाइटनि में, पुटनि में, सॼे ख़ानदान में, पर सॼे ॻोठ खे बरकतूं नसीब फरमा, न सॼे ॻोठ जे मथां पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या अल्लाह से असांजे पीर सही बादशाह जो खैर फरमा, पीर सही जे दरगाह जो खैर फरमा, हज़रत रोज़े धणी जे जुमले जमात जो खैर फरमा, अहले सुन्नत अल जमात जो खैर फरमा। जेके भी अहले सुन्नत अल जमात जा मशाइख हन, पीर फकीरन, सभिन जो खैर फरमा। जेके भी या रसूल अल्लाह चवण वारा हन, तन के आबाद इरशाद फरमा। या इलाहुल आलमीन, सारे जहान जो खैर फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा